ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालो। बिन कासम बरसा उमर मारी गोठ में मुबैना जिनसी ॾाढे बाद क़तल कयल नींगर जा कातिल गिरफ़्तार न थिया। मक़तूल नींगर जे वारसनि सिविल सोसाइटी ऐं स्कूली शागिर्दनि पारां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नेशनल हाईवे ते एहतिजाज जी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन एहतिजाज कंदे चयो आहे त वाक़िए खे 16 ॾींहं गुज़री विया पर अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदालो या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकिड़ो ॿीहर शेयर कंदालो। बिन कासम बरसा उमर मारवी गोठ में मुबैना जिनसी ॾाढे बाद क़तल कयल नींगर जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मक़तूल नींगर जे वारसनि सिविल सोसाइटी ऐं स्कूल शागिर्दनि पारां कातिलनि जी गिरफ़्तारी नेशनल हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन एहतिजाज कंदे चयो आहे त वाक़िए खे 16 ॾींहं गुज़री विया पर अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। सजाद छजड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। सजाद अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधंदा हलूं त जेको आहे शालती साड़ जे उमर मारवी ॻोठ में जेको आहे 16 ॾींहं अॻु जेको आहे बेदर्दी सां गलो कपे गुटारे क़तल थियल मासूम ॿार शाकिर जे वारसनि सेठार जे वारसनि जेको आहे अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वारसनि सिविल सोसाइटी उन खां अलावा जे स्कूल में शाकिर मासूम पढ़ंदो हुयो उनजी इंतज़ामिया ऐं मासूम ॿार प्ले कार्ड खणी जेको आहे सो नेशनल हाईवे ते क़ाइदाबाद रोड ब्लॉक करे छॾियो। नेशनल हाईवे ब्लॉक थियण जे करे जेको आहे रस्ते गाॾियूं जूं कतारूं लॻी वियूं जंहिंजे करे जेको आहे सो रोड मुकमल तौर ब्लॉक थियो। चवण हुयो वारसनि उन टाइम ते ॻाल्हाए चयो त पुलिस जेको आहे 16 ॾींहं गुज़रण जे बावजूद हिनमहिल ताईं को कातिल गिरफ़्तार नाहे करे सघी। नई का केस में अॻुभराई थी आहे। जांच पुलिस जेको आहे सिर्फ़ु असांखे लटा आसरा ॾेई रहिया आहे। वारसनि जो चवण हो त जेको आहे असां मौक़े तां जेको आहे सो इलाइक़े वासियुनि जी मदद सां जेको हिकिड़ो कातिल गिरफ़्तार कयो हो जंहिंजो नालो बालाच कोराई आहे। उन खां अलावा हिनमहिल ताईं पुलिस 16 ॾींहंनि में को बि कातिल जेको ॿिया जवाबदार जेके मुलज़ क़तल में उन्हनि मां गिरफ़्तार न करे सघी आहे। जांच पुलिस जेका आहे उहा SIO जेको आहे मुर्तबा बाजवा उहो जेको आहे कातिल जी धुर भरियल आहे। हिनमहिल ताईं असांखे इंसाफ़ नज़र अचे नथो अचे जंहिंजे करे असां वरी बि हिकु भेरो मुज़ाहिरो करण ते मजबूर थिया आहियूं। ऐं हिननि जो चवणो त असांखे अॼु जेको आहे मुज़ाहिरे दौरान SHO शाह लतीफ़ जेको आहे मुमताज़ बरवत जेको आहे उन रोड ब्लॉक करण ते जेको आहे धमकी ॾिनी आहे त अगरि आईंदा रोड ब्लॉक कयो त तव्हांजे मथां केस दाख़िल कयो वियो। उन्हनि रोईंदे ॿारनि ऐं उन्हनि जे घर वारनि हुनजे अमर छो जेको आहे मीडिया सां ॻाल्हाए चयो त असां सां इंसाफ़ नथो पियो थिए पर असांखे उबतो जेको आहे नतीजा भोगण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। ऐं हिन महिल ते जेका पुलिस जेको आहे सो कातिल गिरफ़्तार करण में नाकाम हुई आहे। उन्हनि चयो त जेकर असां सां इंसाफ़ न थियो ऐं मासूम जे कातिल गिरफ़्तार न थिया त सिंध असेंबली जे ॾाढो जेको आहे सो धरणे जो हयो वेंदो ऐं छो त असां सां इंसाफ़ न पियो थिए असांखे इंसाफ़ नज़र पियो अचे। असांखे ख़ुदा असांखे इंसाफ़ ॾिनो वञे असांजे मासूम ॿार शाकिर जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार करे किरदार ते पहुचाए वञे। सजाद अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।